दोस्तों अज रेस्ट करदा गॾु निकितो आहियूं कम ते हीअ गाॾी सर्विस कराइण। वरी सर्विस पंप ते पुॼी करे वरी वधीक तव्हांखे ॾेखारींदासीं गाॾी सर्विस कराइण। दोस्तों गाड़ी सर्विस थी वही है, हाँ कपड़ो हणंदो इनके साफ़ कंदुसि। गाड़ी सर्विस थी वही है, हाँ कपड़ो लगंदो गाड़ी के। ये गाड़ी बाहर कढे तो पियो। ये असांजो लासीकोट जो भाउ ॾाढा हिते भी ॾाढा आज बारी तवारो माइट निकितो आहे गाड़ी साफ़ करे हाँ चए तो भी सबर कर अञा कपड़ो हणा। ये हाँ एयर हणेसि तो पियो अंदरां खां, ॿाहिरां सॼी सर्विस थी वई आहे गाॾी। हाणे अंदरां एयर थो हणेसि खाली। ॾाढा कावड़ में तो ॾिस हले छो। टायरनि खे खाली शाइनर था हणनि, सॼा टायर कोन था धोइनि हिते। ईअं टायर चमकी था वञनि। दोस्तों ये सर्विस वारो यार आया मुझे हिकिड़ी वीडियो ठाहिया थो अचे, का मुश्किल कोन्हे। दोस्तों ये गाड़ी असांजी रेडी थी वई, ॾिसी सघो था। माशाल्लाह सां हाणे चमके थी पई।